أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب. ربنا إنك جامع الناس ليوم لا ريب فيه إن الله لا يخلف الميعاد. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत आल इमरान जी आयत नंबर 8 ऐं 9 तिलावत कई वई। अल्लाह तबारक व ताला गुज़िरियल 7 नंबर आयत में यानी कलो के दर्स में क़ुर पाक जे आयतुनि जा 2 क़िस्म बयान फरमाया। हिकिड़ो टियों क़िस्म पहिरियां बयान कयो वियो। कोई 2 क़िस्म क़ुर पाक जे आयतुनि जा। हिकिड़ो क़िस्म अहिड़ो जंहिंजो माना ऐं मतिलबु अल्लाह तबारक व ताला ख़ुदि बयान करे उनखे मुक़ररु करे छॾियो आहे। उन्हनि आयतुनि जे मफ़हूम खे, तर्जुमे खे, माना ऐं मतिलब खे कोई बि फेराए नथो सघे। कहिड़े बि मकतबे फ़िक्र जो हुजे, कहिड़े बि अक़ीदे जो हुजे, क़ुर पाक उन्हनि आयतुनि जो मफ़हूम मुक़ररु करे बयानु कयो आहे। उन्हनि आयतुनि खे मुहकमात चइबो आहे अरबीअ जे इस्तिलाह में, क़ुर पाक जे ॿोलीअ में, ऐं उन्हनि खे उम्मुल किताब बि चइबो आहे, माना उसूलनि वारियूं आयतूं। ॿियनि लफ़्ज़नि में खणी हीअं चइजे त उन्हनि आयतुनि में मुहकमात जेके आयतूं आहिनि उन्हनि में अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक जे इल्म खे बयानु करण जा उसूल बयानु फरमाया आहिनि। उसूल उते बयानु थियल आहिनि। हाणे उन्हनि आयतुनि मां उसूल खणी करे बक़ाया ॿियनि आयतुनि जो तर्जुमो ऐं तशरीह कबी। जेकॾहिं तर्जुमो ऐं तशरीह ॿियनि आयतुनि जो इन ई उसूल खां ॿाहिरि वियो त नाजाइज़ आहे, हराम आहे। बल्कि जे ज़ोरीअ पंहिंजो तर्जुमो मक़सदु कयईं उन उसूल जे ख़िलाफ़ जेको आयत बयानु कयो आहे उन उसूल जे ख़िलाफ़ पंहिंजे मर्ज़ीअ जो तर्जुमो मतिलबु बयानु कयईं, ईमान खां निकिरी वेंदो। छो त अल्लाह तबारक व ताला उसूल हिकिड़ो ॾसियो आहे त पहिरियों नंबर जेके आयतुनि जो क़िस्म आहे उहो मुहकमात, उनखे उम्मुल किताब बि चइबो आहे। ॿियो क़िस्म क़ुर पाक जे आयतुनि जो मुतशाबिहात बयानु कयो वियो। यानी अल्लाह तबारक व ताला उन्हनि आयतुनि खे अहिड़ो जामियो करे बयानु कयो आहे जो इंसान हर दौर जो, हर मकतबे फ़िक्र जो, हर इलाइक़े जो, हर ॿोली रखण वारो माण्हू उन जे तर्जुमे ऐं तफ़सीर खे पंहिंजे ॿोलीअ में पंहिंजे अंदाज़ में वज़ाहत करे सघे। पर उहा पंहिंजे अंदाज़ में वज़ाहत करे पंहिंजे मर्ज़ीअ ते न, अंदाज़ कहिड़ो बि अपनाए, सम्झाइण जे लाइ मिसाल ॾे, कोई वॾो ख़ुलासो पेश करे, का तक़रीर करे, को हिकिड़ो मिसाल ॾेई वञे, को टोटको ॿुधाए वञे, कंहिं तरह सां सम्झाए वञे। हर दौर जे माण्हुनि जे लाइ उहे आयतूं जामे करे रखियूं वियूं। उन्हनि जो मक़सदु मुक़ररु न आहे। मसलन क़यामत कीअं कीअं थींदी, छा छा ॻाल्हियूं थींदियूं, कुझु शयूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायूं पर क़ुर पाक न ॿुधायो। क़बर कीअं थींदी, उनजो हिसाब किताब क़बर जो कीअं आहे, क़बर खां पोइ उथण महशर जो मैदान कीअं थींदो, अमलनि जी तौर तराज़ूअ में कीअं थींदी, इहे सभु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके क़ुर पाक मुक़ररु लफ़्ज़नि सां बयानु न कयूं आहिनि, बल्कि उनखे जामे लफ़्ज़नि में छॾियो आहे। पोइ हर दौर जो माण्हू उनखे आसानीअ सां पंहिंजे पंहिंजे दौर जे एतबार सां सम्झंदो। मां हिकिड़ो हिन ते मिसाल ॾेई वञा। मसलन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में क़ुर पाक जूं साॻियूं आयतूं, साॻियो क़ुर पाक मौजूदु हो। अल्लाह तबारक व ताला फरमायो त क़यामत जो ॾींहुं ईंदो, हिसाब किताब थींदो। अल्लाह ताला जे मलाइकनि वटि जेके तव्हांजा किरामन कातिबीन आहिनि, सॼे ऐं खॿे पासे वारा, उहे नेकियूं ऐं बुरायूं लिखंदा था वञनि। अल्लाह ताला वटि तव्हांजो सॼो रिकॉर्ड महफ़ूज़ आहे। हाणे उन दौर में, जंहिं दौर में अञा कैमरा बि ईजाद थियल न हुई, तस्वीर बि कोन निकिरंदी हुई। हा, मुसविरा हुआ जेके हथ सां तस्वीर ठाहींदा हुआ पत्थर ते, जीअं पत्थर जूं मूर्तियूं ठाहींदा, माण्हूअ खे ईअं ॾिसी करे भिति ते हुनजो नक्शो ठाहे वञनि। ईअं
पोइ उन दौर में सॼो रिकॉर्ड आख़िरत में महफ़ूज़ हूंदो, उनजी सॼी मूवी हूंदी, सॼो रिकॉर्ड उनजो क़यामत जॾहिं उनखे ॾेखारियो वेंदो त हीउ बि तूं कयो, हीउ बि तूं कयो, हीउ बि अमल तुंहिंजा। उन दौर जे माण्हुनि खे सम्झणु ॼणु त ॾुखियो हो। अॼु असांखे सम्झणु सफ़ा सवलो आहे। असां वटि कैमरा अची वई आहे, मेमोरी अची वई आहे, रिकॉर्ड अची वियो आहे। हिकिड़े माण्हू जी बचपन बि अॼु महफ़ूज़ आहे, जेको 100 साल जी उमिरि जो आहे उनजी बचपन बि महफ़ूज़ आहे। पाण ॾिसंदो, मां ॼायो हुउसि त ईअं हुयुसि, अच्छा वरी मुंहिंजी तस्वीर ईअं कढी, 5 सालनि जो हुयुसि त वरी हीअ तस्वीर आई, 10 सालनि जो हीअ तस्वीर आई, 15 सालनि जो हीअं हुयुसि, जवानीअ में हीअं हुयुसि, अच्छा हे ॿार मुंहिंजा सेम तस्वीर पंहिंजनि जी ॾिसंदो, अरे मां त नंढे हूंदे ईअं हुयुसि। सॼी ज़िंदगी हुनजे साम्हूं पई आहे। जेकॾहिं डायरी लिखी हूंदई, जवानी लिखण में जॾहिं लिखणु शुरू कयो तॾहिं खां डायरी लिखी हूंदई त गोया कि हुनजी पंहिंजी ज़िंदगी पाण वटि महफ़ूज़ आहे। त मां सुबुह जो छा कयो, शाम जो छा कयो, राति जो छा कयो, छा खाधो, छा पीतो, डायरी में सभु कुझु लिखंदो। त मक़सदु चवण जो, हाणे अल्लाह तबारक व तआला उन्हनि आयतुनि खे मुतशाबिहात जे लफ़्ज़नि सां बयानु कयो आहे त हर मकतबे फ़िक्र जो, हर ज़हन जी शऊर अकुल रखण वारो माण्हू, हर अहले इल्म माण्हू उन आयत खे सम्झाइण जे लाइ पंहिंजो ज़ोर लॻाईंदो, मिसाल पेश कंदो। जंहिंखे जेतिरो इल्म, जंहिंखे जेतिरो अकुल, जंहिंखे जेतिरी कुवत गोयाई ज़बान जी मिठास हूंदो, उहो ओतिरो उन्हनि आयतुनि खे आसानी सां सम्झाईंदो। पोइ हाणे इहे ॻाल्हियूं फ़र्क़ जूं, हिकिड़ियूं आयतूं मुहकमात जिन खे उम्मुल किताब चइबो आहे, ॿियूं आयतूं मुतशाबिहात जिन में कुझु वज़ाहत इंसान खे करण जी इजाज़त आहे। इहो फ़र्क़ु आम माण्हू नथो सम्झी सघे, अहले इल्म समझदार तबिको सम्झी सघे थो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ फरमायो, वमा यज़क्कर इल्ला उलुल अलबाब, इन्हनि ॻाल्हियुनि खे अकुल वारा माण्हू सम्झंदा, उहे माण्हू पिराईंदा। हाणे वाक़ई जॾहिं तवजो कयोसीं त इन्हनि आयतुनि मां क़ुर पाक जो हिकिड़ो इल्मु महसूसु थियो त यानी क़ुर पाक जो तर्जुमो ऐं तफ़सीर बि क़ुर पाक जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ करिणो आहे, पंहिंजे मर्ज़ीअ सां नाहे करिणो। पोइ हाणे इहो इल्मु जंहिंखे सम्झ में अची वियो, अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ कंदे फरमायो, वरासिखून फिल इल्म, इहे रासिखीन फिल इल्म मज़बूत आहिनि पंहिंजे इल्म में। क़ुर पाक जे आयतुनि जा 3 क़िस्म सम्झनि था, हुरूफ़ मुक़त्तआत वारो क़िस्म जंहिंजो इल्मु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दरमियान राज़ आहे, ॿियो मुहकमात जो इल्मु क़िस्म जंहिंजो मतिलबु अल्लाह ताला मुक़ररु करे बयानु करे छॾियो आहे, टियों मुतशाबिहात आयतुनि जो क़िस्म जिन में अल्लाह तबारक व तआला कुझु जामिअ हिकु दाइरो रखियो आहे जंहिंमें बंदो पंहिंजे आज़ादीअ सां सम्झाइण जे लाइ मिसाल कुझु ॻाल्हियूं बयानु करे सघे थो। हाणे इन फन खे सम्झण वारा माण्हू रासिखीन फिल इल्म, क़ुर पाक फरमायो माना इल्म में पक्का हूंदा। इहे पक्का जेके हूंदा आहिनि अहले इल्म, पोइ उन्हनि में तकबर त न ईंदो आहे, गुरूर त न ईंदो आहे, ज़रा वॾाई त न ईंदी इन्हनि में। जंहिंखे एॾो वॾो जो क़ुर जो इल्मु अची वञे, पोइ उहो फने खान त न थींदो, हुनखे फूंद त न थींदी, चहिरे ते ईअं हुनखे सूंद त न ईंदो। अल्लाह ताला फरमायो न न, इहो इल्मु जंहिं वटि अची वियो न, यक़ूलून आमन्ना बिही कुल्लुम मिन इंद रब्बिना, उहे चवंदा आहिनि त असांजो ईमान आहे, क़ुर पाक जूं सभु आयतूं अल्लाह ताला जे तरफ़ खां आहिनि, असांजो ईमान आहे। पोइ असांखे सम्झ में अचनि थियूं त बि ठीकु आहे, नथियूं अचनि सम्झ में त बि चइबो त अल्लाह ताला जे तरफ़ खां हक़ ऐं सचो आहे। जेको कुझु हिन में अल्लाह ताला बयानु कयो आहे उहो सचो आहे, हक़ आहे, असांखे सम्झ में न आयो या असांजे अकुल जी खोटी आहे। बाक़ी अल्लाह तबारक व तआला बयानु सही कयो आहे, हक़ ऐं सच चयो आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला अॼु जेके 2 आयतूं पढ़ियूंसीं, तिलावत कयूंसीं, इन्हनि में हिकिड़े क़िस्म जूं 2 दुआऊं आहिनि, 3 बल्कि इहे 3 दुआऊं उन्हनि माननि जूं अल्लाह तबारक व तआला तारीफ़ कंदे बयानु कयूं आहिनि त जेके न रासिखीन फिल इल्म जिन खे असां बयानु कयो आहे, इल्म में पक्का ऐं पुख्ता, इहे मामूली क़िस्म जा माण्हू न हूंदा अथव। इहे हिकु त असांजे हर आयत ते ईमान आणींदा आहिनि, उन्हनि खे बि सम्झ में अचे या न अचे ईमान आणींदा आहिनि, ऐं ॿियो असां खां हीअं दुआऊं घुरंदा अथव। कीअं साईं दुआऊं घुरंदा आहिनि, सेखारियो असांखे, असां बि घुरऊं। अल्लाह ताला फरमायो, रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना, उहे चवंदा आहिनि त असांजा रब असांखे न हिकिड़ो भेरो तो हिदायत ॾिनी आहे, क़ुर पाक जो इल्मु ॾिनो, तालीम ॾिनी, असांखे पंहिंजे इन इल्म जे ज़ेवर सां आरास्त तो कयो आहे, असांखे तो तक़वा सेखारी आहे, क़ुर पाक जे लफ़्ज़ लफ़्ज़ जो इल्मु ॾिनो आहे। मुंहिंजा रब साईं इन इल्म, इन हिदायत खां पोइ असांखे धिकारे न छॾिजांइ। तुंहिंजी रहमत तमामु वॾी आहे, तूं बेनियाद ज़ात आहे, तोखे असांजे तारीफ़ जी, असांजे इल्म जी, असांजे आजिज़ी, असांजे इबादत जी, असांजे इस्तिग़फ़ार, असांजे तस्बीह जी रब साईं तोखे ज़रूरत कान्हे। असांखे ईअं
बेकार संदी उछलाए न चढ़जां। रब साईं असांखे पंहिंजे रहमत सां नवाज़जां, पंहिंजी बख़्शिश ऐं पंहिंजे महिरबानीअ सां नवाज़ींदो अचिजां। अलाह साईं असांखे धिकारे न छॾिजां। वहब लना मिन लदुनका रहम, पंहिंजे तरफ़ खां असांखे रहमत अता कर। तूं इन्नका अंतल वहाब, तूं अता कंदड़ ई त आहीं, सभु कंहिंखे ॾींदो आहे। शोहरत बि तूं ॾींदो आहे, इज़त बि तूं ॾींदो आहे, इल्म बि तूं ॾींदो आहे, तक़वा बि तूं ॾींदो आहे, फ़ख़्र बि तूं ॾींदो आहे, गुरूर ऐं तकबर पैदा बि तो कयो आहे। अलबत मना कयो आहे तो त इहो न वठिजो, तकबर ऐं गुरूर जो पासो न वठिजो, पर इन्हनि खे पैदा करण वारी ज़ात बि तुंहिंजी आहे। अलाह साईं इन्हनि खां पनाह बि तूं ॾींदे, सबुर ऐं इस्तिक़ामत बि तूं ॾींदे। इहे दुआऊं घुरंदा ईंदा आहिनि उहे माना जेके रासिख़ीन फ़िल इल्म आहिनि, पका आहिनि। माना मालूम थियो जेॾो इल्मु वॾो ओॾी आजिज़ी, ईअं सम्झ में आयो? जेॾो इल्मु वॾो ओॾी आजिज़ी, जेॾी उन्हनि जे इल्म में मज़बूती वॾी ओॾो उन्हनि खे पंहिंजी आख़िरत जो फ़िक्र बि वॾो। जंहिंखे जेतिरो क़ुर पाक जो इल्म ऐं सम्झ ऐं दानाई हिकमत वॾी अची वई, उनखे ओतिरो पंहिंजे दुनिया जे माहौल में मां अची करे गुमराह अचण जो ख़ौफ़ ऐं ख़तरो बि ओॾो वॾो। माना उहे जेतिरा वधीक मज़बूत हुआ ओतिरो वधीक उनखे फ़िक्र हो त अलाह साईं असांखे धिकारे न छॾिजां, पंहिंजे तरफ़ खां रहमत अता कंदो अचिजां। रब्बना इन्नका जामिउन नास, सवाल पैदा थियो छो आहे इन्हनि खे एॾो फ़िक्र? एॾा वॾा आल इल्म आहिनि, अल्लाह ताला जे क़ुर पाक जे आयतुनि खे सम्झनि था। रब तबारक व तआला जी कावड़ गज़ब, रब तबारक व तआला जी महिरबानी, रब तबारक व तआला जी नवाज़श ऐं रहमत, इहे सभु क़ुर पाक जे ज़रिए ॼाणे चुका आहिनि। रब रज़ाक़ कीअं आहे क़ुर पाक जे ज़रिए सुञाणे चुका आहिनि। रब कावड़ ऐं गज़ब में जॾहिं ईंदो आहे, क़हार ऐं जब्बार ख़ुदा जी ज़ात कीअं आहे इहा बि क़ुर पाक जे ज़रिए सिखी चुका आहिनि। जॾहिं क़ुर पाक जे अंदरि अल्लाह ताला जे सिफ़ात जे तालीम सां बयान करण सां एतिरो कुझु सिखी चुका आहिनि, पोइ उन्हनि में एॾी आजिज़ी छो आहे? जॾहिं त ॼाणनि सुञाणनि था घणो कुझु, पोइ उनजो जवाबु ॼण त क़ुर पाक ॾिनो, रब्बना इन्नका जामिउन नास लियौमिन ला रैब फीह। उन्हनि खे क़यामत वारे ॾींहं जो फ़िक्र आहे। जेॾो वधीक अहले इल्म माण्हू उनखे आख़िरत जो ओॾो वॾो फ़िक्र। रब्बना इन्नका जामिउन नास, ॼण त रब तबारक व तआला खां दुआ में ईअं था चई करे घुरी वठनि, मुंहिंजा रब क़यामत जे ॾींहुं तूं न सॼी काइनात जे इंसान खे गॾु कंदे, हिकु त उन ॾींहं में कोई शक कोन्हे उहो ॾींहुं ईंदो, पर जेकॾहिं उन ॾींहं में असांजो हिसाब थियो छा हाल हूंदो, असांजो छा बचंदो? असां वटि त कुझु बि कोन्हे। पोइ इन अल्लाह ला युख़्लिफ़ुल मियाद, रब साईं तूं बख़्शणहार महिरबान बि आहे, तुंहिंजा वाइदा कॾहिं बि पूरा कोन थींदा आहिनि। तो चयो आहे त मुंहिंजी रहमत मुंहिंजे कावड़ खां घणी आहे, मुंहिंजी रहमत मुंहिंजी बख़्शिश मुंहिंजे गज़ब खां गुस्से खां घणी आहे, पर रब साईं तुंहिंजो वाइदो आहे पोइ उन रहमत सां नवाज़जां। पोइ वहब लना मिन लदुनका रहम में इहा दुआ घुरी विया, पंहिंजे तरफ़ खां बख़्शिश ऐं महिरबानी अता कजां, रहमत सां नवाज़जां। रब साईं तुंहिंजी रहमत जो कुशादी आहे ऐं तुंहिंजा वाइदा बि पूरा न थींदा आहिनि। एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं अल्लाह ताला जे ज़ात खां करे विया। हाणे इहो हुयो ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो, जिन मां मालूम थियो त अल्लाह ताला उन्हनि रासिख़ीन फ़िल इल्म बाननि जी तारीफ़ कई आहे। उन्हनि खे जेॾो इल्मु हूंदो आहे ओॾो अल्लाह ताला जे रज़ा जी, रब खे राज़ी करण जी कोशिशि बि कंदा आहिनि ऐं दुनिया जे माहौल में भिटिकजण खां बेख़ौफ़ ख़तरो महसूसु कंदे रब खां पनाह घुरंदा ईंदा आहिनि। माना उन्हनि बाननि जी तारीफ़ कई वई, पर गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला सॼी उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे ॼण त तालीम ॾिनी आहे त मतां कंहिंखे थोरो घणो इल्मु अची वञे त उहो फूंड करे, मतां कंहिंखे थोरी घणी ॼाण सुञाण इल्म जी, क़ुर जी, हदीस जी, कुझु आयतूं क़ुर पाक जूं मालूमात में अची वञसि त पोइ चए त मां बसि सही आहियां, मूंखे सॼी ख़बर आहे। न न, तव्हां खां वॾा वॾा रासिख़ीन फ़िल इल्म मुंहिंजा बाना जेके उहे ई मूंखां ई दुआऊं घुरंदा ईंदा आहिनि, तव्हां कहिड़ी मां जा लाल हो? ॼण त तव्हां असां ॿियनि माण्हुनि खे क़ुर पाक तालीम ॾिनी त थोरो ज़रो अञा तव्हांखे इल्म जो आयो आहे, कीअं क़ुर जे काफ़ जे नुक़्ते जो इल्मु आहे अञा तव्हांखे। मथां तव्हां सम्झो त सभु कुझु असांखे अची वियो आहे, फ़ख़्र में अची वञो, पोइ फ़ख़्र में अची वियो त पोइ यादि रखो तकब्बुर अज़ाज़ील रा ख़ार कर दे, बज़िंदान लानत गिरफ़्तार कर दे। इज़राइल खे अल्लाह तबारक व तआला एॾी वॾी ताक़त ऐं कुदरत ॾिनी आहे न, कॾहिं बि रब तबारक व तआला जे ॾिनल हिन ताक़त ते हुन फ़ख़्र न कयो आहे त मां सॼी दुनिया खे जेकॾहिं चाहियां त हीअं इशारे सां तबाह करे सघां थो। हालांकि रब जी इहा ताक़त ॾिनल अथसि। जिब्राइल अलैहिस्सलाम खे रब तबारक व तआला एॾी कुवत ॾिनी आहे, हज़ारों साल उमिरि अथसि। आदम अलैहिस्सलाम खां वठी हुज़ूर सलातो सलाम ताईं आसमान खां ज़मीन जा सफ़र कंदो रहियो, सॼी दुनिया जो इल्मु हुउसि। पैगंबरनि जे
इल्म जो वाक़ुफ़ हो, पैगंबरनि जे उम्मतुनि जो इल्म हुयुसि, चइनी आसमानी किताबनि जो इल्म हुयुसि, तौरात, ज़बूर, इंजील, क़ुरान जो इल्म हुयुसि, आदम अलैहिस्सलाम ते 52 सहीफ़ा नाज़िल थिया, हिक शइ जो इल्म हुयुसि, छो त पाण खणी ईंदो हो न। पर कॾहिं बि इहो फ़ख़्रु न आयुसि त मुंहिंजे रब जो मूंखे ॾिनल एॾो वॾो इल्मु आहे। हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चवनि था जिब्राइल अलैहिस्सलाम खे, जिब्राइल हज़ारों साल गुज़रिया आहिनि तोखे आसमान खां ज़मीन ते सफ़र कंदे, वॾो तुंहिंजे इल्म में वॾो ज़ख़ीरो हूंदो, तुंहिंजे दिमाग़ तुंहिंजे सीने में हिन काइनात जो मालूमात जो वॾो ज़ख़ीरो महफ़ूज़ हूंदो, ख़ज़ानो हूंदो तो वटि। कुझु मूंखे बि ॿुधाए। केतिरियूं ॻाल्हियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाई। हिकिड़े दफ़े ॿुधाई त मुंहिंजो रब साईं एॾो करीम ऐं महिरबान आहे, मुंहिंजा सुहिणा साईं, क़यामत जॾहिं हिकिड़ो माण्हू ईंदो अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो, जॾहिं हुनजे अमलनि जी तौर थींदी, सॼो जो सॼो तराज़ूअ जो पलड़ो गुनाहनि सां भरियल हूंदुसि, बुराइनि बदकारियुनि सां भरियल हूंदुसि, नेकिन वारो पलड़ो सफ़ा ख़ाली। मलाइक हिकिड़ो हुन तराज़ूअ खे खणंदो त खॼंदी ई कोन, छो त हिकिड़ो पलड़ो हेठि या खॼे कीअं, जॾहिं कुझु वज़न ॿिए में हुजे त ॿई पलड़ा खॼनि न, खॼंदसि ई कोन। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा फरमाई, पोइ कीअं थींदो हुनजो हिसाबु? जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, साईं हुन बाने में रुॻो हिकिड़ी ख़ासियत हूंदी, बसि हिकिड़ी, इहा राति जो जॾहिं सुम्हंदो हो त सभिनी खे माफ़ करे सुम्हंदो। ॾींहं जो केरु उचाएसि, को ॻाल्हियूं ॾेसि, को घटि वधि ॻाल्हाएसि, को विड़ी वञेसि, को हक़ु खाई वञेसि, को बेइज़ती करे वञेसि, बसि राति जो सुम्हंदो हो त सभिनी खे माफ़ करे सुम्हंदो हो। बसि राति में ई ॾींहुं गुज़री वियो, भला राति बि सुकून जी गुज़रे। जेकॾहिं माफ़ नथो कयां, ज़हन में इहे ख़्यालात पचायां थो त राति बि नसीब न थींदी, निंड बि नसीब न थींदी, बसि थी सा गुज़री, अलाह साईं मां माफ़ कयोमांसि, बसि अलाह जे रज़ा लाइ माफ़ करे सुम्हंदो हो। पोइ क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि, तूं हुन हर माण्हूअ खे माफ़ कंदो वेंदो आहीं, छा आहे तो वटि त सभिनी खे माफ़ कंदो आहीं? माण्हुनि खे ॾियण जे लाइ छा आहे तो वटि? साईं मूं वटि कुझु बि कोन्हे, बसि मां रुॻो माफ़ कंदो वेंदो हुउमि। अलाह साईं फरमाईंदुसि त पोइ माफ़ करणु त मूंखे जुगाए, पोइ मूंखां वधीक सखी जा। पोइ बंदो चवंदो, न साईं मूं वटि त अहिड़ो कुझु कोन्हे, मां रुॻो कावड़ गुस्से गज़ब में अॻिते वञण खां बचण लाइ बसि माफ़ कंदो वेंदो हुउसि, दरगुज़र कंदो वेंदो हुउसि। अलाह साईं फरमाईंदुसि त पोइ क़ुर पाक में फ़ाफ़ू वस्फ़ू बि मां चयो आहे, माफ़ कयो, दरगुज़र कयो, माना मुंहिंजे हुन तालीम ते तो अमल कयो। साईं मां क़ुर पढ़ियल कोन हुअसि, कोन ॿुधो मां आलिमनि वटां, बसि हिकिड़ी मुंहिंजी दिली ख़्वाहिश हूंदी त माफ़ कंदो वेंदो हुउसि। अल्लाह ताला फरमाइसि, केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तुंहिंजे हिन माफ़ करण में मुंहिंजे इल्मी तालीम जूं, क़ुर पाक जूं आयतूं, क़ुर पाक जी तालीम, मुंहिंजे हबीब जी तालीम इन सिफ़त हिकिड़ीअ में अची थियूं वञनि, पर तोखे हिन जी ख़बर न आहे। तो ॼाट हुजण जे बावजूदि, गाफ़िल हुजण जे बावजूदि माण्हुनि खे माफ़ कंदो आहीं, तो ख़बर आहे इहा सिफ़त मुंहिंजी आहे, सभ खां वधीक सखी मां आहियां, तो मूंखां वधीक सखी आहीं छा? हेॾा वॾा तो ॾोह कया पर माफ़ कंदो आहीं? चल छा यादि कंदे, अॼु मां बि तोखे माफ़ करे छॾियो, मां बि तोखे माफ़ करे छॾियो। एॾनि ॾोहनि जे बावजूदि तूं मुंहिंजे माण्हुनि खे माफ़ कंदो आहीं, ॿारनि खे जिन खे मां पैदा कयो हो, जिन जे रोज़ी रिज़्क़ जो ज़ामिन मां हुउसि, तो उन्हनि खे माफ़ कयो, मां तोखे माफ़ करे छॾियो। चलो मालूम थियो त क़ुर पाक जूं ही आयतूं जेके असांखे तालीम थियूं ॾियनि, बज़ाहिर अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि रासिखीन फिल इल्म माननि जी तारीफ़ कई आहे, तो एॾा वॾा आजिज़ हूंदा आहिनि, पर असांखे अल्लाह ताला तालीम ॾिनी इन आयतुनि खे गहराईअ सां जॾहिं ॾिठोसीं त क़ुर पाक जे इन आयतुनि असांखे तालीम ॾिनी त थोरे घणे इल्म ते फ़ख़्र में न अचिजो, थोरी घणी मालूमातुनि ते फूंडिजो न, तकबुर में न अचिजो, गुरूर में न अचिजो। गुरूर में ईंदव त पोइ यादि रखो, तकबुर अज़ाज़ील रखार करद, इहो ई शैतान इब्लिस मलाइकनि सां गॾु रहंदो, इबादत कंदो, एॾी वॾी इबादत कंदो जो बज़ाहिर मलाइकनि खां इबादत में वधीक महसूसु कयो वेंदो, पर जॾहिं अल्लाह तबारक व तआला जो हुकुम थियो त आदम खे सजदो कयो, उते हिनखे हिन जो अकुल इहा ॻाल्हि न संभाले सघियो, इहा इबादत, इहा इताअत, इहो अल्लाह ताला जो हुकुम हिन जो दिमाग़ न संभाले सघियो, थोरो गुरूर में रुॻो अची वियो त अल्लाह साईं ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन, आदम खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे, मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे। मिटीअ जी फज़ीलत घटि आहे, बाहि जी फज़ीलत वधीक आहे। मिटीअ जो बुक भरे मथे उछलायो त दुफ़ थींदो, धूड़ थींदी, माण्हुनि जी इज़त ख़राब थींदी, ऐं वरी ज़ोर सां भितर वॾो खणी उछलाइबो त बि हेठि किरंदो, ऐं बाहि हूंदे में ॿार बि त रोशनी थींदी, खॾे में ॿारियोसि त उॾामी मथे ईंदी,
बाहि बाहि आहे, मिटी मिटी आहे, मिटी पेरनि जे हेठां रहंदी आहे, बाहि रोशन ऐं कमाल ॾेखारींदी आहे। मिटीअ जी फज़ीलत बाहि खां मथे कान्हे का, बाहि जी फज़ीलत मथे आहे। मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, आदम खे मिटीअ मां पैदा कयो आहे, मुंहिंजी फज़ीलत मथे आहे, मां सजदो कीअं कयांसि? थोरो इन इल्म जे इहो दलील तॾहिं ॾिनई, माना इल्मु हुअसि न, इन इल्म ते थोरो रुगो फ़ख़्री अंदाज़ पेश कयईं। अलाह ताला फरमायसि व इन्ना अलैका लानती इला यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं ताईं तोते लानत आहे। दयूस बणा हल माण्हू जी त लानत आहे, पर क़यामत जे ॾींहं ताईं ॿिया माण्हू बि तुंहिंजे मथां लानत कंदा। ओ इन तकबर जे करे जो हिन आयतुनि असांखे तालीम ॾिनी त बाबा जंहिं वटि जेतिरो इल्मु हुजे उहो अञा वधीक इल्म खे सिखण जी कोशिशि करे, जंहिं वटि जेतिरो इल्मु हुजे उहो अञा वधीक आजिज़ बणिजे, जंहिं वटि जेतिरो इल्मु हुजे उहो अञा वधीक अलाह ताला जो ख़ौफ़ वधीक रखे त मुंहिंजे रब थोरो न इल्मु मूंखे ॾिनो आहे, मतां कंहिं गुनाह जे करे कंहिं कमीअ कोताही जे करे मुंहिंजो रब मूंखां खसे छॾे, मूंखे धिकारे छॾे त पोइ उहो वधीक माण्हू ख़ुदा जे आॾो आजिज़ थी पवे। इन ते कुझु हिकिड़ो मिसाल ॾियां, देरि बि थी थिए। मौलाना रशीद अहमद गंगोई रहमतुल्लाह अलैह ज़बरदस्त आलिम हो, हिंदुस्तान जो थी गुज़रियो आहे। पाकिस्तान हिंदुस्तान धारे छा त पोइ हेॾे पाकिस्तान हलिया आया, पंजाब में रहियो। मौलाना रशीद अहमद गंगोई रहमतुल्लाह अलैह हिकिड़े भेरे जलसे में आया, स्टेज ते वेठा हुआ, जलसो पूरो थियो, दुआ थी वई, अज़ान अची वई ईशा जी। त मौलाना गंगोई साहब रहमतुल्लाह अलैह इरादो कयो त फौरन उथां त मस्जिद वञा, नमाज़ जमात सां पढ़ां, तकबीर ओला फ़ौत न थींदी आहे, ऐं मां वञी तकबीर ओला में बि आहियां, वज़ू बि आहे, महिल सां वञा। जीअं जो स्टेज तां लथा त माण्हुनि जो वॾो हुजूम हथु ॾियण जे लाइ चौधारी बीह वियो। जीअं अॼुकल्ह उलमा किराम खे माण्हू मिली वेंदा आहिनि, हथु ॾियण जे लाइ माण्हू एॾा बीह विया, एॾा बीह विया, एॾा बीह विया जो गंगोई साहब रहमतुल्लाह अलैह खे सीड़ाए विधऊं। सुन्नत जो टाइम त कान बचो, बल्कि तकबीर ओला में बि पहुची न सघिया। जॾहिं मस्जिद पहुता माण्हुनि खां ज़ोरीअ सुरंदा सुरंदा मुख़्तसर मुख़्तसर हथु ॾींदा सुरंदा, जॾहिं मस्जिद पहुता त इमाम साहब हिकिड़ी रकात पढ़ाए चुको, दां कयूं दां, है तकबीर ओला मूंखां फ़ौत थी वई, छा इल्मु छा मक़ाम, तकबीर ओला ते दां ॾिस, इहा हूंदी आहे आजिज़ी। हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु खां राति जो तहज्जुद जी नमाज़ विसरी वई, सुबुह थी वियो, सुबुह जो थियो त एॾो रुनो एॾो रुनो एॾो रुनो, रोअण रड़ण जे करे ओतिरियूं रकातूं तहज्जुद जेतिरियूं ॾींहं जो वरी क़ज़ा करे पढ़ियईं। हालांकि तहज्जुद क़ज़ा कोन थींदो आहे, पंहिंजे मथां उहो ओतिरो बोझ विधईं त राति मूंखां जेतिरा नफ़ल रहिजी विया आहिनि ओतिरा पढ़णा आहिनि बसि, ऐं रोई रड़ी अलाह ताला खां माफ़ी घुरईं। तहज्जुद फ़र्ज़ु ई कोन्हे, तहज्जुद जी क़ज़ा बि फ़र्ज़ु कोन्हे, पर रोई रड़ी माफ़ी वरितईं। ॿिए ॾींहं ते तहज्जुद वारे टाइम ते हिकिड़े पोड़े शख़्स अची उथारियसि, उथी 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 तहज्जुद वञी पढ़। चयईंसि तूं केरु आहे, मां तोखे सुञाणा ई कोन थो, केरु आहे? चई वञ 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 नफ़िल पढ़ वञी पंहिंजो उथ। चई त अॻु ॿुधां आहीं केरु, मां तोखे सुञाणा कोन थो। चई मां शैतान आहियां। चई शैतान ऐं चङाई, तूं त मूंखे अचो निंड कराए गाफ़िल बणाए न, पर तूं मूंखे अचो जाॻाईंदो त वञी तहज्जुद पढ़। चई हा हा, पोइ जेको कल्ह रहिजी वियो ई नफ़िल न, पोइ सुबुह जो जेको रोई रड़ी अलाह सां माफ़ी वठी वरी ओतिरा नफ़िल पढ़िया थी, उन्हनि में जेको तोखे सवाबु मिलियो आहे सॼे साल जे तहज्जुद में एतिरो कोन मिलियो तोखे, महिरबानी कर उहो हाणे वञी पढ़। इहे शैतान त पंहिंजे जॻह ते हुनखे पोइते पियो करे अमलनि खां, जीअं इन जो दर्जो वरी बि खुटे, पर हुन बंदे जी आजिज़ी ॾिसो, जे तहज्जुद रहिजी वियो आहे त ॾींहं जो रोई रड़ी माफ़ी वठी ओतिरो रकातूं पढ़ी वियो। जेको तहज्जुद उम्मत जे मथां फ़र्ज़ बि कोन्हे, क़ज़ा बि कोन्हे, पर उनखे अहसास, माना जेतिरो इल्मु जेतिरी ख़िलाफ़त जेतिरी बादशाही ओतिरो उन्हनि में आजिज़ी। ही आयतूं लिहाज़ा ख़ुलासो कलाम सॼी तक़रीर जो ही आहे त अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए हिकु असांखे घुरणु सेखारियो आहे त ईअं घुरंदा कयो। मुंहिंजा अलाह साईं हिकु दफ़ो न असांखे तो हिदायत ॾिनी आहे, सिधो रस्तो अता कयो आहे, असांजे किन कमनि कोताहिनि खे ॾिसी करे इन हिदायत वारे रस्ते सां असांखे ठुकराए न छॾिजांइ, पंहिंजे तरफ़ खां रहम ऐं महिरबानी सां नवाज़िजांइ। छो त क़यामत जो ॾींहुं थींदो, हिसाब किताब सभिनी जो थींदो, सभिनि जे आॾो न असांजो हिसाब किताब थियो त असांजो अशर छा थींदो असांखे ख़बर आहे। छो त असां वटि अमल ई कोन्हनि, असां वटि चङायूं कोन्हनि, कोई अमल अहिड़ो कोन्हे जंहिं ते हथु रखी चई सघूं त हीअ अमल असांजो कामयाबु आहे, हीअ अमल असांजो हिकिड़ा ई रांझूं लखां ते मट, नथा थी सघूं कंहिं बि अमल ते अहिड़ो लफ़्ज़ नथा थी सघूं। अलाह साईं तुंहिंजो क़यामत जो ॾींहुं सचो आहे, तुंहिंजो वाइदो बि सचो आहे, हिसाब बि कंदे, असांजी पारत ते असांखे धिकारे न छॾिजांइ।
ये लफ्ज़ ख़ुसूसन उन बंदे खे सेखारिया विया जेको जेतिरो वधीक मशहूरु आहे, जेको जेतिरो वधीक सियाणो आहे, जेको जेतिरो वधीक अहले इल्म आहे, उनखे इहे लफ़्ज़ सेखारिया आहिनि अलाह ताला। अलाह पाक तव्हां असांखे बि इन लफ़्ज़नि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।